नासी सॼी दुनिया जा बदीन में भी पोरियतनि जो आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे। मुनासिब उजरत मिलण सबबि पोरियो तबिको अॼु बि फाकाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। वधीक तफ़सील अली मोहम्मद शाहानी जी हिन रिपोर्ट में। 13 मई ते मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे। पूरी दुनिया समेत असांजे मुल्क पाकिस्तान में पिणु मज़दूरनि जी अहमियत खे उजागर करण लाइ सरकार तरफ़ां आम मोकल करण सां गॾु वॾा सेमिनार, रैलियूं, वर्कशॉप पिणु थी रहिया आहिनि। उन बावजूद सिंध जे मज़दूर अॼु बि लेबर कानून खां अणॼाण थी राति ॾींहुं मज़दूरी करण खां पोइ वॾी मुश्किल सां बवेला मानी ऐं घर जूं ज़रूरतूं पूरियूं करण खां लाचार बणियल आहे। पंहिंजे हक़नि खां अणॼाणाई, वसीलनि जी खोट, तइलीम खां महरूमी सबबि अॼु बि सिंध जो मज़दूर घटि उजरत ते 12 कलाकनि खां 20 कलाकनि ताईं मज़दूरी करण ते मजबूर आहे। जॾहिं त गुरबत सबबि मासूम ॿारनि तोड़े मज़लूम औरतनि खां पिणु घटि उजरत ते गरो पोरियो वरितो वञे थो। कारखाननि, ज़मींदारनि, वापारियुनि, सरमाएदारनि वटि कमु कंदड़ मज़दूर अक्सर मालिकान जा ॾाढ जबर तशदुद पिणु बर्दाश्त कंदा आहिनि, पर उन्हनि जो को बि दाद फरियाद थी न सघंदो आहे। उन सिलसिले में मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां धरती टीवी न्यूज़ सां बाशऊर माण्हुनि मज़दूरनि पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। कारखाननि ते, मिलनि ते, प्राइवेट घरनि जे अंदरि को कमकार करियूं था, कॾहिं 500 रुपया दिहाड़ी आहे, कॾहिं 600 रुपया दिहाड़ी आहे। हाणे कलाक 2 कलाक या करे थी त 200 या 300 मिली विया। हाणे गाॾियुनि जा ख़र्चनि जा तेल बि महांगा, सामान बि महांगा, औज़ार बि महांगा, पर फिल वक़्तु फिल ज़माना मजबूरी आहे। अगरि 200-300 रुपया न कमाईंदासीं त असांजो घर जो मामिलो कोन हली सघे। साईं, शिकागो जे शहीदनि कुर्बानी ॾेई पंहिंजूं जेका हुननि सां नाइंसाफ़ी हुई, 18 कलाक कमु हो, जॾहिं सुबुह जो निकिरंदा हुआ, राति जो देरि सां ईंदा हुआ, त उनजो औलाद पंहिंजो कोन सुञाणींदो त असांजो पीउ आहे। उन त मुतालबा सुधिरल मुल्कनि में मज़दूरनि जा खे हक़ मिलियल आहिनि, पर असां जहिड़नि ग़रीब मुल्कनि में मज़दूरनि सां अॼु बि उहा साॻी वेधन आहे। 60 खां 70 हज़ार हुजे, उन्हनि जे औलाद जे पढ़ण लाइ मेडिकल इंजीनियरिंग ऐं ॿिया तइलीमी इदारनि में वज़ीफ़ा हुजनि, मज़दूरनि जे लाइ कालीनूं ऐं ॿी रहायशी सहूलियतूं हुजनि, उन्हनि खे यूटिलिटी स्टोर तां ख़रीदारी लाइ ख़ासि रियायतूं ॾिनियूं वञनि। करे ग़रीब मज़दूर तबिको त सफ़ा तक़रीबन पीड़िजी चुको आहे, तक़रीबन मरी चुको आहे। तंहिंमां तव्हां पाण ॿुधायो, हींअर मज़दूर जो त दिहाड़ी हींअर हले पई, असांखे बि 400, 500, 600, 700 मिले, या मज़दूर जी हूं आम दिहाड़ी घणी आहे, 1000 रुपए खां घटि आहे तक़रीबन। अटो वठंदो 150 रुपया किलो मां, छा खंडु वठंदो, छा गिहु वठंदो, छा पंहिंजा बचा पढ़ाईंदो, अगरि बीमार थींदो छा उहो पंहिंजूं दवाऊं वठंदो। सुधरियल मुल्कनि पंहिंजे मज़दूरनि खे हक़ ॾीनि था, हुननि खे खाराईंदा। असीं बि ईअं पाकिस्तान खां, पंहिंजे मुल्क खां इहो ई था घुरूं था, असांखे पंहिंजा हक़ खपनि। अवां मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां वीचार ॿुधा मज़दूरनि बाशऊर माण्हुनि जो चवणु आहे त सॼो ॾींहुं मज़दूरी करण बावजूद बि महांगाई जे दौर में ज़िंदगी जूं ज़रूरतूं पूरियूं नथियूं थी सघनि। सॼी ज़िंदगी मज़दूरी करण बावजूद न अझो ठाहे सघिया आहियूं, न वरी बचड़नि खे पढ़ाए सघूं था। जॾहिं मज़दूरनि लाइ का बि मोकल न हूंदी आहे, हड़ताल या मोकल जे ॾींहं ते लंघण वेला काटणा पवनि था। सरकार खे घुर्जे त आम मज़दूर जी उजरत वधाए ऐं मज़दूर लाइ ख़ासि पैकेज रखी संदन ज़िंदगी गुज़ारण जा खेनि हक़ ॾिना वञनि। कैमरामैन ग़ुलाम हुसैन चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़, बदीन।